बचाव हो जहाज़नि जो, पर हीअ बदकिस्मती जहाज़ जेको किरियो 1949 में, उहो हलंदे हलंदे जबल खां अञा चिमटी लॻियो उते हुनखे बाहि उकुड़े वई। पोइ बाहि जे घेरे में हलंदो आहियो, हेठि उनजा टुकर लोह जा सड़ंदा से हेठि किरंदा आया। उहे अची पालारियुनि जे घरनि में पता पालारीअ जाखरा उन्हनि जे घरनि ते बि अॻियां अची किरिया। पोइ धमाके सां अची कारे जबल जे चोटी ते किरियो। पोइ सुबुह ताईं उहो बि सड़ियो। राति जो असां ॾिठो त जेकी बाहि ॿरे पई। सुबुह जो असीं थोरो वधी ॾेई वियासीं त ॾिठोसीं त गाॾियूं पियो अचनि, मथां हवाई जहाज़ पियो अचे, हेठां गाॾियूं पियो अचनि। अची अची उन जाइ ते पहुता। अहिड़े नमूने सां माण्हू ते काफ़ी शइ थी आहे, नुक़सान थी आहे। जबल ते अड़ांगा सफ़र करे पहुचण बैदि सॼे कोहिस्तान जी जुंगशाई खां मालमाड़ी ऐं हाणोके मोटरवे खां जामशोरे जे कल्लो खोर वारे इलाइक़े ताईं जी जाग्राफियाई हदनि खे जहिड़ोक जहाज़ जे ओवरव्यू जियां ॾिसी सघिजे थो। साॻी रीत कारो जबल ते जंगली जीवत जी अवाइली दौरनि जा आसार बि मिलनि था। जंहिं मूजिबि कारो जबल जी चोटी खां वेंदे मुख़्तलिफ़ हिसनि में पिंड पाइण समेत रेडियूं पाईंदड़ जानवरनि समेत क़दीम माज़ी जी दौर जी जीनियाती साख़्त जी ज़िंदगियुनि जा पुराणा ऐं पत्थरनि जे दौर जे इंसानी ज़िंदगियुनि जा आसार बि मिलनि था, जंहिं करे हिते अजीब मख़लूक जी माज़ी में मौजूदगीअ खे रद्द नथो करे सघिजे। कारो जबल ख़ासि करे जॾहिं बरसातूं पवनि थियूं त हिते हिकिड़ी वॾी रौनक थिए थी। माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां, मुख़्तलिफ़ शहरनि खां हिते घुमण जे लाइ ईंदा आहिनि। पर हिते जेको आहे रस्तो आहे कोन, हिते वॾी तकलीफ़ आहे। जीअं पाण आया आहियूं त तव्हां ॾिठो हूंदो त वॾो हिते पुॼणु ॾाढो वॾो हिकिड़ो मसइलो आहे। त गवर्नमेंट खे खपे त हिते हिकिड़ो सियाहती मर्कज़ ठाहे त जीअं कारूजर जबल जीअं थर में माण्हू घुमण जे लाइ वञनि था, तक़रीबन ओड़ी पाण खे हिते पॉइंट मिली सघे थी। गोरकेला या ॿियो पॉइंटनि खां वधीक ही कारो जबल हिकिड़ो हसीन हिकिड़ी एरिया आहे ऐं बहितरीन हिकिड़ी लक आहे। अगरि हिते बरसाति पए थी तमामु कश्मीर खां वधीक हिते माना सावक थिए थी। अगरि गवर्नमेंट तवजो ॾिए, अगरि तव्हां सम्झो था त माण्हू ऐं गोरखेल ऐं पंहिंजो कारो नथा वञी सघनि। बिल्कुलु बहितरीन इहा पॉइंट अथई। अगरि असां हिते सियाहत खे प्रमोट करियूं त हिते सवे न हज़ार आहिनि, बल्कि असां लखे रुपया कमाए सघूं था। असांजी सिंध गवर्नमेंट कमाए सघे थी। असांजा लोकल हिते जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे सुठो उन्हनि जी जॉब सिक्योरिटी जे हवाले सां काफ़ी उन्हनि खे पॉइंट्स मिली सघनि थियूं। पर असांजी इहो अफ़सोस आहे त अॼु असांजा हे जेके सुठा जेके हसीन तरीन संगम जेके आहिनि उहे असां तक़रीबन असां नज़रअंदाज़ कंदा पिया। कारो जबल सिंध जी कुदरती वसीलनि जो अमीन आहिनि। हिते इंसानी अर्तका ऐं उन जे तारीख़ जा चिटा सबूत मंज़र ऐं अणगणिया ओञाण हुजण करे दुनिया जे साइंसदाननि खे हिन कारे जबल ऐं कोहिस्तान ते तहक़ीक़ ऐं मुतालो करणु घुर्जे त जीअं लिकल तारीख़ी हक़ीक़तनि खे ज़ाहिर करे तारीख़ी लिहाज़ खां मौजूद मुजारनि खे ख़त्म करे सघिजे। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, KT न्यूज़, ठठो।